हज़रत सैयदुना अबू सईद खुदरी रदी अल्लाह तआला खां रिवायत आहे ते हिक भेरे अल्लाह पाक जे आखिरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम पहिरें ढाके खां 20 रमज़ान ताईं एतिकाफ़ करण खां पोइ विचीए ढाके जो एतिकाफ़ कयो। पोइ मूंखे ॿुधायो वियो ते शबे क़दर आखिरी ढाके में आहे, तंहिं करे तव्हां जेको शख़्स मूंसां गॾु एतिकाफ़ करणु चाहे उहो करे वठे। सुभान अल्लाह, ई सही मुस्लिम जी हदीस पाक आहे। ऐं सिंध वासियो, अव्हांखे मां दावत ॾियां थो, अचो फैज़ान मदीना कराची, अचो अमीर अहले सुन्नत सां गॾु एतिकाफ़ करियो ऐं पंहिंजे अंदरि इश्क़ रसूल खे वधायो, इश्क़ रमज़ान वधायो, अल्लाह जी इबादत जो शौक़ वधायो, नेकी जी दावत जो जज़्बो वधायो। ऐं जेके कराची फैज़ान मदीना ना अची सघनि ते पंहिंजे शहरनि में दावत इस्लामी जे मदनी मरकज़ में इहा सादत हासिल कयो। ऐं सुभान अल्लाह, हाँ, रमज़ान में मदनी मुज़ाकरा पाबंदी सां ॾिसजो। ऐं चंद नज़र अचे ते घर न वञो, बल्कि इंशाअल्लाह ईद उल फितर जी नमाज भी काफ़िले में अल्लाह जी राह में पढ़नी आहे। इंशाअल्लाह ढेरो ढेर सवाब, अल्लाह जी रिज़ा मिलंदी। अल्लाह पाक असांखे अमीर अहले सुन्नत जी ग़ुलामी दावत इस्लामी में इस्तिक़ामत अता फ़रमाए। आमीन। सिंधी सोशल मीडिया पेज के लाइक कयो, शेयर कयो। असांजो अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी सिंधी जो पेज फेसबुक ते भी आहे, यूट्यूब ते भी आहे, टिकटॉक ते भी आहे। तो इंशाअल्लाह तव्हां शेयर कंदा, ॿिया इस्लामी भाइरा इंशाअल्लाह नारंदा ॿुधंदा, इंशाअल्लाह तव्हांखे सवाब मिलंदो। सिंधी सोशल मीडिया पेज के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।